बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भलीकार चऊं था। अवां आहियां महताब अली नूर। नाज़रीन, जो अहम मुलाक़ात थी आहे मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ वफ़द सां गॾु इस्लामाबाद पहुची JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई। इब्तिदाई तौर ते वफ़द जी सूरत में इहा मुलाक़ात थी, जंहिंखां पोइ मियां नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान नेवेकलाई में भी मुलाक़ात कई। आम चूंडुनि समेत मुल्क जे अहम मसइलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी, जंहिंखां पोइ मौलाना फज़लुर रहमान मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कई। संदसि चवणो त ईंदड़ आम चूंडुनि में नून लीग सां गॾिजी हलण जो फ़ैसिलो कयो आहे। मुफ़ाहिमत ऐं सीट एडजस्टमेंट सां गॾु अॻिते वधंदासीं। अहम जुमिलो मौलाना फज़लुर रहमान जो इहो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इंतिहा पसंदी जो रवैयो इख़्तियार न कंदासीं। इन जुमिले जो छा मतिलबु आहे? नून लीग पारां जेके सियासी इतिहाद कया पिया वञनि त पोइ छा पीपल्स पार्टी जे लाइ बि कुझु बचंदो? इन सवाल खे वरी थोरो अॻिते वधायूं त कराची में MQM पाकिस्तान जा अहम अॻवान आहिनि कुरैशी ब्रदर्स, मुज़म्मल कुरैशी ऐं वसीम कुरैशी। उन्हनि पीपल्स पार्टी में शामिलु थियण जो ऐलान कयो, प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। सईद गनी सां गॾिजी करे प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अॻवाननि जो चवणो त MQM पाकिस्तान जेका आहे उहा PSP जे अॻवाननि पारां यरगमाल बणियल आहे। ऐं सईद गनी वरी दावा कई त कराची में मुतहदा जा ॿिया अहम अॻवान बि पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार कंदा। इन सां गॾु कुझु ॿिया बि अहम मामला आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। पैनलिस्ट जो तारफ़ असां करायूं था। सीनियर तज़िया निगाह नसीर मेमन साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं डॉक्टर यूब शेख साहब असां सां गॾु आहिनि जेको प्रोग्राम में। थैंक यू सो मच सर। नसीर साहब वेलकम जो पिया, अव्हांखे ॿुधो पिया सर? अव्हां जी अचे पियो ऑडियो सर। नसीर साहब, अॼु जेका मुलाक़ात थी मौलाना फज़लुर रहमान ऐं नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ विच में, इन मुलाक़ात खे अव्हां कीअं पिया ॾिसो? ईंदड़ आम चूंडुनि में गॾिजी चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इंतिहा पसंदी जो रवैयो इख़्तियार न कंदासीं, अॻवाननि इतफ़ाक़ कयो। अच्छा महताब, हाणे ही जेका मुलाक़ात आहे उहा मुंहिंजे नज़र में काफ़ी हिकिड़ी इम्पॉर्टेंट मूव आहे। फज़लुर रहमान जेतोणीक इहा ॻाल्हि कई त असां पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु एक्सट्रीम रवैयो इख़्तियार न कंदासीं, उहो माज़ीअ में इत्तेहादी बि रहिया आहिनि ऐं हुननि खे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं इलेक्शन खां अॻु जेके इक्वेशन्स न ठहंदियूं आहिनि उहे वरी इलेक्शन्स खां पोइ ठहणु लॻंदियूं आहिनि। सो इन करे बि मुंहिंजो ख़्यालु आहे हू ॾाढो वाइज़ली इन शइ खे हैंडल पियो करे। ख़ुदि नवाज़ शरीफ़ बि हींअर ताईं का सख़्तु रिटेलिएटरी स्टेटमेंट कान ॾिनी आहे। बयान सख़्तु आया आहिनि बिलाल भुट्टो साहिब जे पारां ऐं पोइ वरी ज़ाहिर नवाज़ लीग जी जेका उन खां पोइ सेकेंड ऐं थर्ड टियर जी क़यादत आहे उहा रिएक्ट करे पई। ऐं ईअं ई थींदो आहे त लीडरशिप घणो जेका टॉप लीडरशिप आहे उहा कोशिशि कंदी आहे त बैक एंड लाइ हिकिड़ो पिलर रखिजे। गुड कॉप बैड कॉप बि खेॾिबो आहे। जीअं ज़रदारी साहिबु कल्ह चयो त मूंखे त पूरो यकीन आहे त चूंडूं शफ़ाफ़ पियूं थियण वञनि। सो उहो इन वे हिकु तरह सां ॾिसो त बिलाल भुट्टे जी जेको लेवल प्लेइंग फील्ड वारी चार्ज हुई, जेतोणीक आसिफ ज़रदारी इलेक्शन कमीशन जी ॻाल्हि कई ऐं बिलाल भुट्टो लेवल प्लेइंग फील्ड में बज़ाहिर त नवाज़ लीग खे पियो थो टारगेट करे, पर ख़बर सभिनि खे आहे त उहो असुल कंहिंखे थो चवणु चाहे। हाणे थोरो ॾुखियो आहे असुल धणनि जा नाला खणण, तंहिंजे करे पोइ जेको भला निस्बतन कमज़ोर आहे उन ते हवालो ॾेई ऐं ॻाल्हि पंहिंजी कन्वे करण जी कोशिशि पियो करे। तो इन माहौल में फज़लुर रहमान जी जेका अॼोकी डेवलपमेंट आहे, नवाज़ शरीफ़ जो हुन वटि वञणु ऐं हुनजो हुनखे इलेक्शन गॾिजी विढ़णु, इहो ज़हन में रखिजो त इन में रुगो KP ऐं बलोचिस्तान जी हाणे ॻाल्हि न पई थिए, पर सिंध बि इन फोकस में आहे जो नवाज़ लीग खे सिंध जे अंदरि स्ट्रॉन्ग अलायंस जी ज़रूरत आहे। हुन MQM सां अलायंस कयो आहे, पर MQM हुनखे बाक़ी सिंध में का बि हेल्प न करे सघंदी ऐं शायदि कराची में बि न करे सघंदी घणी। उहा बि हुनखे ख़बर आहे, उहे पॉकेट्स ई अलॻि आहिनि। अहिड़ी तरह जंहिं GDA जे माण्हुनि सां हुन इतिहाद कयो आहे सिंध में, उन में बि जेके 2-3 असराइता माण्हू हुआसीं त GDA छॾे चुका आहिनि। सो इहो बि नथो लॻे त बाक़ी तकनि में को GDA एॾी वॾी सपोर्ट नवाज़ लीग खे कंदी जो उहा PP खे चैलेंज करे सघे। अलबत्ता कुझु थोरा घणा पॉकेट्स आहिनि, ख़ासि तौर लाड़काने ऐं इन उत्तर सिंध जे ज़िले में जिते JUI जो थोरो वोट बैंक बि आहे ऐं असर बि आहे। शायदि नवाज़ शरीफ़ जी इहा ख़्वाहिश हुजे त सिंध में असांखे जेकर JUI जी सपोर्ट सां को हिकु अधु सीट ॿी बि ख़राबु करे सघूं था पीपल्स पार्टीअ जी, त उहा बि करियूं। सो इहो हिकिड़ो पॉसिबल एजेंडा थी सघे थो। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टीअ जो जेको हेड ऑन कोलियन वारो माहौल आहे उहो ॿिन्ही खे फ़ाइदो कोन ॾींदो। बहितर थिए जेकर सीनियर लीडरशिप बैक एंड ते इन सिचुएशन खे डिफ्यूज़ करे
ऐं बैक एंड ते कंहिं नेगोशिएशंस करे इन मामले खे सेटल करे। छो त पंजाब में नवाज़ शरीफ़ खे ख़बर आहे त जेकर इमरान ख़ान जी पार्टीअ खे मुकमल तौर ते आउट न कयाऊं, बंदिश न विधाऊं, त जेतिरो बि स्पेस हुनखे थोरो घणो मिलियो उहा पार्टी बहरहाल हिनखे टफ टाइम ॾेई सघे थी। ऐं ॾाखिणे पंजाब में जेकर पीपल्स पार्टीअ सां बि हू फिटायल आहे ऐं PTI सां त फिटायल आहे ई आहे, त पोइ ॾाखिणे पंजाब में नवाज़ लीग अञा वधीक कमज़ोर पोज़ीशन में। सो पंजाब में पीपल्स पार्टी नवाज़ लीग ॿिन्ही खे सूट थो करे त हू कोऑपरेट कनि हिक ॿिए सां, अदरवाइज़ हुनखे ॿिन्ही खे तहरीक इंसाफ़ खां झटको लॻी सघे। जेतोणीकि हींअर फिज़ा साज़गार कोन्हे, PTI खे शायदि कैंडिडेट बि न मिलंदा, कैंपेन बि शायदि हलाए सघनि, हलाए न हलाए सघनि, पर यू नेवर नो। अञा महीनो ॾेढ पियो आहे, हिन विच में हिते त ॾींहं जे बुनियाद ते, कलाकनि जे बुनियाद ते समाचार बदिलिजे थी। तो मां इहो थो सम्झां त इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि खे बहितर आहे त कुझु हिननि में कॉमन शयूं आहिनि जेके ॿिन्ही जे लाइ ज़रूरत आहे। मिसाल तौर इहे माज़ीअ में ॿई डेमोक्रेसी जे उन चार्टर जूं सिग्नेटरी पार्टीज़ बि आहिनि, ॿिन्ही खां एस्टेब्लिशमेंट जुठियूं बि कंदी रही आहे, ॿिन्ही खे इस्तेमालु बि कंदी रही आहे। PDM जी हिन रिसेंट गवर्नमेंट में भली हाणे हिक ॿिए खे पैसा महणा ॾियनि, पर ॿई इस्तेमालु थिया आहिनि। बिल्कुलु। ऐं कुझु हवाले सां हुननि जे गॾु हुजण जो हुननि खे फ़ाइदो पहुतो, अदरवाइज़ PTI खे आउट बि न करे सघे। तो इहा रियलाइज़ेशन मूंखे यकीन आहे त ज़रूरु हूंदी मथे। हाणे नवाज़ लीग खे जंहिं तरह सां बलूचिस्तान में जेको स्पेस क्रिएट करे ॾिनो वियो आहे, उन ते आसिफ़ ज़रदारी अपसेट आहे। पीपल्स पार्टी अपसेट घणे भाङे उन ते आहे। सिंध में अलायंस ठाहिण ते अपसेट कोन हूंदा, इहा पुराणी गेम आहे, MQM सां ठा, GDA सां ठा, इहो त अॻी इलेक्शन में बि थियो ऐं उन ते पीपल्स पार्टीअ खे शायदि घणी ॻणती बि न आयसि। प्रॉब्लम घणो बलूचिस्तान मां थियो, तंहिंजे करे हू घणो अपसेट आहिनि। पंजाब में पीपल्स पार्टीअ खे वॾियूं सीटूं त खटणियूं कोन रहो, हुननि खे बि ख़बर आहे। सो जंहिं महीनो ॾेढ अॻु बाप पार्टी जेका पीपल्स पार्टीअ सां मर्ज थींदे थींदे ओचितो पोइ उते हटी वई, ऐं पोइ वरी नवाज़ शरीफ़ खे जंहिं तरह उते शमूलियती मुलाक़ातूं कराए 25-30 ॼणा शामिल कराए ॾिना विया आहिनि, मैदान ठाहियो वियो आहे, ऐं पीपल्स पार्टीअ जा अॻूणा अहम माण्हू बि रईसानी साहब वग़ैरह उहे उतां शामिल थिया आहिनि, त उन ते मूंखे लॻे थो त टग ऑफ वार आहे। पर ठीकु आहे, ईअं बि थींदो आहे चूंडुनि में त कंहिं हिकिड़े सूबे में तव्हां हिक ॿिए जे अगेंस्ट बि हूंदा आहियो, कंहिं ॿिए सूबे में गॾु बि हूंदा आहियो। त सूबो छा, सूबे जे अंदरि सीटुनि ते बि ईअं थींदो आहे, फलाणी सीट ते गॾु कोन आहियूं, फलाणी सीट ते गॾु आहियूं। सीट टू सीट स्ट्रेटेजीज़ ठहंदियूं आहिनि, इलेक्शन जो मामिलो ॾाढो कॉम्प्लेक्स हूंदो आहे। त मां ज़ाती तौरु सम्झां थो त इन्हनि ॿिनि पार्टियुनि जो अहिड़ी तरह हिक ॿिए सां जेकर ॻिचे में था हूंदा आहिनि, त उनजो सॼो फ़ाइदो एस्टेब्लिशमेंट खे मिलंदो ऐं ॿिए नंबर ते फ़ाइदो PTI खे मिलंदो। सो हीउ वक़्तु आहे त इहे ॿ पार्टियूं, पर रुगो चूंडूं खटण जे लाइ न, या त पोइ एस्टेब्लिशमेंट सां ही गॾु हुजूं त का पावरफुल नेगोशिएशन बि करे सघंदियूं, न त न अकेली नवाज़ लीग एस्टेब्लिशमेंट खे मौत ॾियण जी पोज़ीशन में आहे, न अकेली पीपल्स पार्टी। सो इहो ॿिन्ही खे इन लाइ भलो थींदो त ही पुट बैक एंड ते नेगोशिएट कनि, इंगेजमेंट कनि, सिचुएशन खे डिफ्यूज़ कनि, कुझु कॉमन ग्राउंड्स ॻोल्हनि, किथे टकराव में आहिनि त किथे ठहराव में हुजनि, पर को रस्तो कढनि, अदरवाइज़ ॿई लूज़ कनि। नसीर साहब, अवां जेका ॻाल्हि कई त बिलावल भुट्टो ज़रदारी बज़ाहिर त ECP या ॿियूं जेके जमातूं आहिनि उन्हनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदा, पर सभिनी खे ख़बर आहे त उन जा तनक़ीद जा तीर जेके आहिनि उहे कंहिं तरफ़ आहिनि। इन क़िस्म जो बयानु मखदूम जमील ज़मान अॼु हाला में ॾिनो त जनरल आसिम मुनीर खे 1971 में जनरल यहया जहिड़ी रीति चूंडूं करायूं हुयूं, अहिड़ियूं यादगार चूंडूं कराइणियूं पवंदियूं ऐं तारीख़ जेका आहे उहा रक़म करे। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु त मुस्तक़बिल में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ़ गॾिजी जेको आहे उहे हुकूमत ठाहींदा, अहिड़ो को इम्कान नज़र अचे पियो सर अव्हांखे? ऐं एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां बयानु थिया वञो कमेंट। इम्कान जी हद ताईं त तव्हां कंहिं बि शइ खे रद्द न कयो न। हिकु त सियासत हूअं ई इम्काननि जी गेम आहे, तंहिंजे करे आख़िरी घड़ीअ ताईं को बि इम्कान, मिसाल मां त इन इम्कान खे बि रद्द नथो कयां त पीपल्स पार्टी ऐं PTI जो अलायंस थी वञे। मूंखे त हिन में बि को सदमो न रसंदो या अचरज न लॻंदो जेकर सुभाणे को अहिड़ो ऐलान थी पए। इलेक्टोरल पॉलिटिक्स गेम ई इम्काननि जी आहे। सो इन लाइ, ऐं ही ॿई सीज़न पुराणा पॉलिटिशियन आहिनि, पुराणा आज़मूदगार सियासतदान आहिनि, हिननि खे ख़बर आहे त इलेक्शन जे मामलनि में कीअं शयूं हैंडल थींदियूं आहिनि। तो इन इम्कान खे मां रद्द नथो कयां, इलेक्शन खां पोइ गॾिजण जे इम्कान खे बि रद्द नथो कयां, मां इलेक्शन खां अॻु गॾिजण जे इम्कान खे बि रद्द नथो। गॾिजण मां मुराद इताद ठाहिण रुॻो न आहे, एडजस्टमेंट वारी फिज़ा ऐं सर्टेन नॉर्म्स ते अंडरस्टैंडिंग बि इम्पॉर्टेंट हूंदी आहे त हीअ कंदासीं, हीअ न कंदासीं, डूज़ एंड डू नॉट थी सघे थो इन हद ताईं का ॻाल्हि थी वञे। तो हींअर त थोरी शयूं हीटेड आहिनि,
पर मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहा हीट कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त नेगोशिएशन जे टेबल ते अचण खां पहिरियों धुरियूं हीट जनरेट कंदियूं जी त पोइ नेगोशिएशन में असां कहिड़ी पोज़ीशन ते था वञूं, इहा बि हिकिड़ी स्ट्रेटेजी हूंदी आहे। बट कटिंग द स्टोरी शॉर्ट, मां हिननि ॿिन्हिनि इम्कान खे जेके जमील ज़मान साहिबु चयूं आहिनि या असां जनरली परसीव करियूं था त इन इम्कान खे ज़ाहिर आहे बिल्कुलु बि ख़ारिज नथो करे सघिजे। इस्टेब्लिशमेंट वारे मामले ते मां बिल्कुलु क्लियर सम्झां थो त बिलाल भुट्टो साहिबु जिन खे मुखातिब थिए थो बहरहाल उहे क्वार्टर्स आहिनि जेके नवाज़ शरीफ़ लाइ स्पेसिस क्रिएट कनि था। उहे ई स्पेसिस पीपल्स पार्टीअ खे मिलनि हा त उहा बि ख़ुशि हुजे हा, भला बाप वारा ज़म थिया पिए पीपल्स पार्टीअ में पोइ उन वक़्तु पीपल्स पार्टी लाइ इहो सुवाल न हुजे हा त तव्हां ॿियनि जी लेवल प्लेइंग फील्ड खई आहे, उहे तमाज़ीअ में के इतादी रहिया हूंदा। तो इहो त वारे जी ॻाल्हि आहे, जंहिंजो वारो न मिलंदो उहो रड़कंदो। सो इस्टेब्लिशमेंट ॾांहुं यापो आहे, पार्टियूं पाण में हिक ॿिए जा नाला खणी, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त बिलाल भुट्टो तमामु एग्रेशन में हले वेठो, नाला खणी जंहिं तरह मुखातिब थिए थो या छा, मां पर्सनली सम्झां थो त इहा शइ पीपल्स पार्टीअ खे ऐं नवाज़ लीग ॿिन्ही खे सूट नथी करे, इन खां स्टेप बैक कनि ऐं शयुनि खे रिज़ॉल्व कनि बैक कनि। ठीक सर, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद टांडो साहब, अवानो छा ख्याल आहे सर? मौलाना फजलुर रहमान सां अॼु नवाज़ शरीफ़ त मुलाक़ात कई, पर मौलाना साहब आसिफ अली ज़रदारी साहब जे बि तमामु वेझो आहिनि, त मुस्तक़बिल में सम्झो पिया JUI जी टियाकड़ीअ सां को इतिहाद या का एडजस्टमेंट थी सघे थी पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में? उन खां पोइ मखदूम जमील ज़मान जे बयान ते अवांजो रद्द अमल सर। रफ़ीक साहब माइक ऑन कजो प्लीज़, जेकॾहिं ॿुधो पिया मूंखे। रफ़ीक साहब ॿुधो पिया हुआ? आवाज़ आहे सर? जी जी अचे पियो सर, प्लीज़। ओके, मां सम्झो मखदूम जमील ज़मान वारो जेको बयान आहे, उन बयान में जेको इहो मुतालबो आहे दबियल दबियल क़िस्म जो त PTI खे बि माना शामिल कयो, उन्हनि खे आज़ादु कयो, इन जो पस मंज़र आहे हिकिड़ो त कंहिं अरसे खां वठी थोरी नाराज़गी खां मखदूम जमील ज़मान जो टिल्ट रहियो आहे ओॾे, पर उहो अञा ताईं पीपल्स पार्टी में आहे। पीपल्स पार्टी सां हुन जेको जनरल क़िस्म जो बयानु आहे उहो माना सभिनी हवाले सां ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त जेको मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात आहे अॼु, उन मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े थिए थी पई त जेको यानी मुस्लिम लीग नवाज़ आहे उहा हाणे बिल्कुलु राइट ऐं सेंटर राइट जी माना हुन में अची वई। उन हवाले सां जेको पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी जेका उहे लेफ्ट जे हवाले सां ॼाती वेंदी आहे, खणी सेंटर लेफ्ट न हुजे पर लेफ्ट जे हवाले सां ॼाती वेंदी आहे, उहा लेफ्ट जा जेके आहिनि नंढा नंढा मामला उहे पिक करे। PTI जो जेको डिसीशन आहे उहो छा थो थिए ॾिसण जी ज़रूरत इहा आहे। पर मां बिल्कुलु नसीर जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त PTI ऐं पीपल्स पार्टी जो इतिहाद इहो मुमकिन आहे थी सघे, ऐं उन इतिहाद जो ग्राउंड जेको आहे पंजाब हूंदो, छो त जेका गिवन जेका सिचुएशन आहे हिन वक़्तु यानी मां तव्हांखे अॻु में बि चयो आहे त जेका 2-3 महीननि ताईं जेका इलेक्शन जी आख़िरी ॾींहंनि ताईं सूरत हाल घणी तब्दील थी चुकी हूंदी। जेका अॼु सूरत हाल अॼु जा इतिहाद आहिनि, इन्हनि खां घणी मुख़्तलिफ़ सूरत हाल मिलंदी असांखे। नंढा नंढा ग्रुप, वॾा ग्रुप ऐं वॾियूं पॉलिटिकल पार्टियूं, नंढियूं पॉलिटिकल पार्टीज़, इहे सभई। पर मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे अकाउंट जे ख़राबु ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिननि ॿिन्ही जो तजुर्बो इस्टेब्लिशमेंट सां एतिरो ख़राबु रहियो आहे, उन्हनि जेका कोशिशि रही आहे उहा इहा रहे त जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन खां कंसेशन्स वठी 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 करे हुनखे मार्जिनलाइज़ कंदा रहिया आहिनि। मिसाल तौरु जेके 18th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ते मुस्लिम लीग नून करे थी पई, पंहिंजो को बि कंप्रोमाइज़ करे थी, इहा मुस्लिम लीग नून जी अहिड़ी हार हूंदी जंहिंखे कॾहिं बि रिकवर करे न सघंदा। ऐं इहा हार उहा आहे जेका हुनखे इस्टेब्लिशमेंट जी फौरी पार्टी तौर ते हिकिड़ी मुस्तक़िल पार्टी तौर ते आणे छॾींदी। छो त इन में न सिर्फ़ु पीपल्स पार्टी पर मुस्लिम लीग नून जो बि 18वीं तरमीम में शामिल आहे। उन में सूबनि खे जेके मिलिया आहिनि उहे सभु सेंटर जी जेका तमामु मज़बूत पोज़ीशन हुई, जंहिं सूबनि खे उसर न पियो ॾिनो, उन में उनजो वॾो किरदारु आहे। ऐं इहा जेकॾहिं हुन डील कई आहे, इन डील ते अचनि था त मां सम्झंदो तमामु वॾी ग़लती हूंदी। सियासी तौर ते मुस्लिम लीग नून नज़र इहो अची रहियो आहे उन्हनि खे लेवल प्लेइंग फील्ड ॿियनि खे कोन्हे, पर उन्हनि जे लाइ तमामु वॾी सूरत हाल बहितरु आहे। पर इहा सूरत हाल पीपल्स पार्टी महिनत करे ऐं इमरान ख़ान जी पार्टी जो PTI जो फ़ैसिलो थिए, ऐं जेका ॿी पार्टी आहे उहा मैदान में कहिड़ी सूरत हाल में अचे थी। तव्हांखे पंजाब जी सूरत हाल तमामु घणियूं शयूं ॿुधाईंदी। पंजाब जी सूरत हाल जीअं इलेक्शन कैंपेनिंग शुरू थींदी ऐं जेके इलेक्शन जा
जेके भरबा फॉर्म भरबा उन खां पोइ निहायत घणी वाज़े थींदी नज़र ईंदी ऐं तव्हांखे हैरान कुन जेके इन से ईंदा नज़र ईंदा पंहिंजो इतिहाद। हिन वक़्त ताईं मूंखे लॻी रहियो आहे त PTI मैदान खां ॿाहिरि न आहे ऐं न पई वञे। पोइ खणी इमरान ख़ान जेको आहे अञा ताईं जेल में आहे, पर जेकॾहिं उहा इलेक्शन में आहे त तमामु दिलचस्प सूरत हाल हूंदी ऐं उन सूरत हाल जो वॾो नुक़सानु मुस्लिम लीग नून खे पवंदो। ऐं जीअं नून चाहे पई, मां इहा ॻाल्हि बि प्रिडिक्ट करे सघां थो पियो त जेकॾहिं इमरान ख़ान ते का पाबंदी न लॻी आहे, PTI अचे थी, त पोइ मुस्लिम लीग नून फौरी तौर ते रुजू कंदी पीपल्स पार्टी ॾे ऐं उन वक़्तु सूरत हाल ॾाढी दिलचस्प थी सघे थी। सो इहे माना अञा ताईं इम्काननि जी गेम आहे जेका अञा इहा मिटी ॻोहण शुरू थी आहे। इहा ॾिसूं त कहिड़ो शेप थी वठे, कहिड़ा मुजस्मा ठहनि था हिन मां। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद जानी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर इरफाक साहब, अवां जो तर्जुयो इन मामले ते सर, हिकु त मौलाना फजलुर रहमान साहब जी नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात ऐं पोइ पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इंतिहा पसंदी जो रवैयो इख्तियार न कंदासीं, वरी इन सां गॾु जेकर रिलेट कयूं मखदूम जमील ज़मान जेको बयानु ॾिनो 1971 जहिड़ियूं चूंडूं कराए जनरल आसिफ मुनीर। मूं 4-5 ॾींहं अवल चयो हो त पाकिस्तान में मुनसिफ़ाणियूं चूंडियूं अॼु ॾींहं ताईं न थियूं आहिनि। जी, इन करे बयान ही हुजणु खपे त पहिरियों दफ़ो भला मुल्क में आम चूंडूं फेयर करायो। 71-72 खे विसारियो, उहे फेयर चूंडूं न हुयूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जनाब मखदूम जमील ज़मान, उहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ही आहे त उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी ब्रीफिंग ॾिनी कान्हे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ब्रीफिंग ॾियणु खपे पंहिंजे सिफ़े अवल जा जेके माण्हू आहिनि ऐं जेके इम्पॉर्टेंट फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइणु खपे त सिज किथां उभरंदो आहे, किथां लहंदो आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि खे पाकिस्तान जे मौजूदा पॉलिटिकल सॼे फिनामिना जी ख़बर कान्हे त इहा पीपल्स पार्टी जी बदनसीबी ऐं बाक़ी फैमिलीज़ जी बदकिस्मती चइबी जो उन्हनि खे वक़्त सिर ख़बर न पइजी सघी। मां ज़ाती तौरु सम्झां थो त जंहिं ख़ान साहब जो ज़िक्र कयो था, उन ख़ान साहब जो पंहिंजो जेको दास्तान आहे, उहो दास्तान गोई में त थी सघंदो, पर उहो हाणोकी तारीख़ जे हवाले सां न, ऐं उहो हिकिड़ो दास्तान बणिजी चुको आहे। बाक़ी रहिया PTI जा माण्हू, उन PTI जा माण्हू पंहिंजे लीडर खां सवाइ कुझु कोन्हनि, छो त उहा पार्टी लीडर हुई, अवाम बि लीडर हो, माण्हू बि लीडर हुआ, पॉलिसियूं बि लीडर हुयूं, ऐं मां खां अॻिते ॿी का बि ॻाल्हि कान्हे। पाकिस्तान जे अंदरि इन पार्टी समेत जेके बि पार्टियूं मां में तब्दील थियूं, मां में फासी पियूं, मां जे ट्रेप में अची वियूं, उहे मां में रहिजी वियूं ऐं पंहिंजे सॼे कैनवास खे तब्दील कंदे 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 सुकड़ंदियूं, सुसंदियूं वियूं ऐं घटिबियूं वियूं। इन करे इहा जेका ख़ान साहब जी मां आहे, उहा मां उते बि रहंदी, भले अंदरि हुजे भले ॿाहिरि हुजे। ऐं मुंहिंजो इहो मसइलो कोन्हे, मुंहिंजो मसइलो हीअ आहे त पाकिस्तान जे अॼु जी सूरत हाल में जेका पॉलिटिक्स थिए थी, उहा पॉलिटिक्स जेका आहे उहा चूंडुनि जी फॉर्मेलिटी पूरी करण लाइ थी थिए ऐं चूंडुनि जे लाइ ज़रूरी आहे त पॉलिटिकल पार्टियूं मैदान में हुजनि। इहो बि ज़रूरी आहे त पॉलिटिकल पार्टियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि। इहो बि ज़रूरी आहे त अॼु हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सुभाणे वरी हिक ॿिए सां इताद कनि, वरी हिक ॿिए जो असां गॾिजी हुकूमत ठाहिनि, ऐं वरी हीअ मरकज़ी हुकूमत, हीअ सूबाई हुकूमत, हीअ 2 सूबनि जी हुकूमत, हीअ 3 सूबनि जी हुकूमत, इहे असांखे सुभाणे नज़र ईंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे अहिड़ी का बि नई ॻाल्हि कान्हे, अहिड़ी का बि ग़ैर मुतवक़ा अनयूजुअल ॻाल्हि कान्हे जंहिंमें असां सम्झी सघूं त हीअ ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें हर शइ बीहजी वेंदी, बिल्कुलु न बीहंदी। ऐं इहे समूरी शयूं पंहिंजे पंहिंजे रफ़्तार सां, पंहिंजे पंहिंजे रुख ते इन रेल गाॾी जूं मुसाफ़िर आहिनि, ऐं रेल गाॾी बीहे नथी, हलंदी थी रहे।
ठीक है डॉक्टर यूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां छा ख्याल आहे सर, जहिड़ी रीति ऐं जहिड़ी स्पीड सां नून लीग जा इतिहाद थींदा पिया वञनि, इलेक्टेबल्स शामिलु थियनि पिया, ॿिए पासे वरी JUI जो अॼोको ऐलान त गॾिजी करे हिकमत अमली ठाहींदासीं, चूंड विढ़ंदासीं, इहो किथां जो करिश्मो आहे, को राज़ आहे हिन में? ऐं वरी अॻवाननि जो इहो चवनि त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इंतहा पसंदी जी कार्रवाई न कंदासूं। महिरबानी मेहता, मुंहिंजे ख़्याल में नून लीग जेको आहे सभिनी पंहिंजे एनालिसिस खां पोइ नतीजे ते पहुती आहे त हू अकेले सिर केतिरी बि कोशिशि करे मुकमिल अक्सरियत सां ऐवान में कोन थी पहुची सघे, जंहिंमें हुननि जी जेका दावा हुई त उहो सखणो पंजाब मां 120 खां मथे सीटूं खणंदा 141 मां, त उहो बि हींअर नज़र न पियो अचे। तंहिंजे करे हिननि खे जेको KPK बलूचिस्तान ॾांहुं नज़र रखणी पई। उन खां पोइ JUI उन जे लाइ हींअर तमामु वॾे खां वॾी अहम जमायत बणिजी वेंदी, त जेका उनखे KPK में ऐं बलूचिस्तान में इतिहादी बणिजे ऐं हुननि जी क़ौमी असेंबली सीटुनि में कंफर्म जेका आहे उहा इतिहादी बणिजी सघे। हाणे इन में हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त ॿियूं जेके इतिहादी जमायतूं बणिजंदियूं आहिनि उन्हनि खे केॾे वक़्तु बि टोड़णु आसान थींदो आहे, पर जॾहिं सूबाई असेंबलियुनि में बलूचिस्तान ऐं KPK में JUI खे पंहिंजो काफ़ी सातिरो शेयर मिलंदो त तॾहिं मुंहिंजे ख़्याल में वफ़ाक़ में उहा नून लीग सां वधीक मज़बूत जेको आहे सो इतिहादी बणिजी रही सघे थी। हिन वक़्तु जेका हुननि जी रविश पीपल्स पार्टी ॾांहुं इहा रखण वारी जेका आहे उनजो बि सबबु इहो थी सघे थो त जेकॾहिं हिन वक़्तु ताईं जेको माहौल अञा ताईं तेज़ी सां नून लीग जे हक़ में अवामी सतह ते पंजाब में डाइवर्ट न पियो थिए त उनखे ॿी सूरत इन में कन्वर्ट करे सघनि था त घटि में घटि जेके PDM में गॾु जमायतूं रहियूं आहिनि उहे हिक ॿिए सां इख़्तिलाफ़नि रखण जे बजाए या हिक ॿिए सां घेड़े में वञण जे बजाए घटि में घटि हिक ॿिए जे लाइ वॾो मसइलो पैदा न करे, त जंहिंमें पीपल्स पार्टी भले खणी ईंदड़ वक़्त में नून लीग सां वफ़ाक़ी हुकूमत में इतिहादी न बि बणिजे, पर घटि में घटि फ्रेंडली अपोजिशन जो किरदारु अदा करे त जीअं ॿिए कंहिंखे इहो मौक़ो न मिले त हू टफ टाइम जेको आहे सो नून लीग खे वफ़ाक़ी हुकूमत में ॾेई सघे। त उनजे करे मूंखे लॻे थो त इहे सभु शयूं उन जूं प्री अरेंजमेंट्स आहिनि ऐं हींअर नून लीग सभिनी इन्हनि कोशिशुनि खां बावजूदु जेको नज़र अचे थो त उनखे को 169-70 सीटूं सॼियूं पार्टियूं जूं ठहंदे कोन थियूं नज़र अचनि समूरे पाकिस्तान मां, जो हू अहिड़ी रविश अख़्तियार करे जंहिंसां सभिनी जमायतुनि खे थुॾे परते करे छॾे। त इन सूरत हाल में नून लीग जे लाइ इहो इंतिहाई अहम थो बणिजे त हू पंहिंजा इतिहादी जिन सां हींअर वेझे माज़ी में गॾिजी कमु बि करे चुकी आहे त उन्हनि सां उहा रविश बि रखे ऐं पीपल्स पार्टी ॾांहुं साफ़कार न रखे। ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त पीपल्स पार्टी खे सिंध जे अंदरि जेका आहे MQM ऐं PTI वारी जेके सीटूं नेशनल असेंबली जूं उन में MQM जेकॾहिं इतिहादी बणिजी थी वञे नून लीग सां, तंहिंजे बावजूदि बि कुझु सीटूं जेके आहिनि उन में जेकॾहिं हिक ॿिए सां ॾे वठि करे विझंदा त थी सघे थो त क़ौमी असेंबली जे सीटुनि ते बि सिंध जे अंदरि नून लीग अॻिते हली करे पीपल्स पार्टी सां उहा बार्गेनिंग बि करे सघे थी। पर इहो सॼो मुनहसिर आहे इन ते त नून लीग सिंध जे अंदरि लॉन्चिंग कीअं थी करे। हिन वक़्तु जेका हुनजी स्लो प्रोसेस ते लॉन्चिंग आहे, अञा ताईं सिंध में हुननि तेज़ी सां रुजू करणु शुरू कोन कयो आहे, सवाइ इनफरादी जिन वटि नेशनल असेंबली जूं सीटूं आहिनि उन्हनि ते त हुन नज़र रखी आहे, पर बाक़ी जेका जमायती तौर ते तेज़ी सां हेठि वधणु आहे उनजे लाइ अञा ताईं हुननि जी का बि पेशरफ़्त कोन्हे। जी मैं साहब ठीकु आहे। इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमन साहब, कराची जी सियासत में अक्सर चेस बोर्ड जो ज़िक्र जेको अव्हां कंदा आहियो, इहो जेको चेस बोर्ड बदिलिजे पियो, MQM पाकिस्तान जा अॻवान अहम जेके आहिनि उहे अॼु पीपल्स पार्टी में शामिलु थिया, इन जो पीपल्स पार्टी खे को फ़ाइदो पवंदो सर जेकॾहिं कराची में पीपल्स पार्टी का अक्सरियत हासिल करे थी वठे त? त शायदि मुश्किल आहे चवणु, पर एटलीस्ट पोइ साल खनि में जॾहिं खां मकानी चूंडूं थियूं उन में जेके पीपल्स पार्टीअ जा गेन आहिनि, हाणे जे सबबु ते माण्हू ॻाल्हाए सघे थो त MQM छो पोइ ते हटी, कहिड़ा कारण हुया, पर पीपल्स पार्टीअ जो कराचीअ में मेयर चूंडजणु ऐं केतिरा ई जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल्स आहिनि, टाउन आहिनि, उहे खटणु कराची में हिकिड़ी बिग एंट्री ज़रूरु कई आहे पीपल्स पार्टी कराची में, इन खां इनकार केरु बि नथो करे सघे। ऐं अॼु जेके MQM जा माण्हू शामिलु थिया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे जॾहिं हू ॾिसनि था त MQM वञे थी नवाज़ शरीफ़ सां इतिहाद करणु, त
PTI सां बि इताद कयो आहिनि। प्रॉब्लम इन्हनि नवाज़ शरीफ़ ऐं PTI सां इहो थो थिए त वफ़ाक़ में त हुकूमत ठाहे था वठनि, सिंध में त हुकूमत ठहे कान थी। हाणे जॾहिं सूबे जी हुकूमत सां तव्हां गॾु न आहियो ऐं वफ़ाक़ जी हुकूमत में तव्हां वटि 3-4 विज़ारतूं खणी मिली बि वञनि न, तॾहिं बि तव्हांजी डिलीवर करण जी कैपेसिटी नथी रहे, छो त तमामु घणो कुझु जेको आहे करण जो कमु सो त सूबे में आहे, या वरी जेका लोकल गवर्नमेंट आहे उन वटि आहे। हाणे लोकल गवर्नमेंट मां तव्हां आउट थियल आहियो, सूबे जी हुकूमत में अॻियां जिन जो चांस आहे, पक त कंहिंजी बि न आहे, उन सां तव्हां इताद करणु वञो न पिया। तव्हां इताद करण उन धुर सां वञो पिया जेका ॾेई वठी जेकर मौजूदो थियो त इस्लामाबाद में हुकूमत ठाहींदी ऐं तव्हांखे 1-2 विज़ारतूं ॾेई छॾींदी। त हाणे MQM जे सफ़ुनि में जेके माण्हू वेठा आहिनि, जेके पावर पॉलिटिक्स जी गेम ॾिसंदा आया आहिनि वरियनि खां, उहे सम्झनि था त इन मां हड़ हासिल कुझु कोन्हे थियणु। ऐं वरी का ऑपरेशन जो को ॿियो मरहलो अची वियो त वरी मुफ़्त में मारूं बि काइणियूं आहिनि। इहे वीचार जेके वज़ीर थींदा, उहे ई खाता उन्हनि खे मिलनि था, उहे ई कमाइनि था, उहे ई सणबा थियनि था, उन मां को ॿियनि खे भलो कोन थो थिए, या कराचीअ जो बि भलो मजमूई तौर बहसियत शहर कोन थो थिए। सो हुननि त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो स्मार्ट कार्ड खेलियो आहे पीपल्स पार्टीअ में शामिल थी। हू ॾिसनि था त वटि शहर जी हुकूमत आहे, वसीला त सूबाई हुकूमत वटां उन ॾे अचणा आहिनि न, ऐं सूबे जी हुकूमत जूं बजेटूं ऐं इख़्तियार त कराचीअ मां ऑपरेट कंदा न। तो इन जे करे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त शायदि MQM जा ॿिया माण्हू बि छिजंदा। MQM जे ग़लति पॉलिसी जे करे जेके अॻे ई माण्हू हुन जा पंहिंजा बेदार आहिनि दहशतगर्दी ऐं लिसानी नफ़रत जी सियासत मां, जंहिंमां सवाइ कराचीअ खे नुक़सान जे पुठियां 30-35-40 साल में कुझु न अड़ासूं थियो आहे, त उहे आहिस्ते आहिस्ते छिजंदा। ऐं जीअं त डिस्ट्रिक्ट पंहिंजो मेयरशिप कराचीअ जी पीपल्स पार्टी वटि आहे, मकानी हुकूमतूं पीपल्स पार्टीअ वटि आहिनि, ऐं अॻियां सूबे में हुनजो चांस बहरहाल हिकिड़ो सगारो आहे ॿियनि जे निस्बत। कंहिं सफ़ा ठिकरीअ ते बीठल आर्टिफिशियल अलायंस जी सूरत में का धुर कराचीअ में मुस्लिम लीग नवाज़ खे इम्पोज़ करे ॾिए त ॿी ॻाल्हि आहे, पर हिन जा चांस ॾाढा घटि, ॾाढो ॾुखियो आहे। 90s न आहे, तंहिं करे उहे माण्हू टुटनि पिया। पीपल्स पार्टी बाक़ी जहिड़ी सिंध जी ख़िदमत कई आहे, कराची जी ॿोड़ी कई हूंदई, जहिड़ा 4 चंड बाक़ी सिंध जे शहरनि खे लॻल आहिनि, कराचीअ खे ॿोड़ा ई 4 लॻल आहिनि, न को 3.5 आहिनि, न को 4.25 आहिनि। पर एटलीस्ट 1-2 शयूं पीपल्स पार्टी जेके कराची में आख़िरी साल में जेका मास ट्रांसपोर्ट शुरू कई आहे न, उहो मूं जेसिताईं ॾिठो आहे त कराचीअ जे माण्हुनि उनखे ॾाढो एप्रिशिएट कयो। ऐं कराचीअ खे हिन खां वधीक ज़रूरत आहे, हैदराबाद खे वधीक ज़रूरत आहे, सकर खे ज़रूरत आहे, मिरपुर ख़ासि खे, नवाबशाह खे, लाड़काने खे, सभिनी शहरनि खे। ही 21वीं सदीअ में दुनिया जी ट्रांसपोर्ट जा निज़ाम ॾिसो। मां हीअं रिसेंटली टर्की में वियुसि, नंढा शहर, एॾी शानदार पब्लिक ट्रांसपोर्ट, ऐं हिते अञा असां 16वीं सदीअ जे गारनि में पिया आहियूं। माण्हू वतन था भॻल टुटल जनाज़नि जहिड़नि बसुनि ते धिका खाईंदा, ज़लील थींदा, गैर इंसानी हालत में ट्रेवल था कनि। सो ट्रेवल ऐं ट्रांसपोर्ट अर्बन सेंटर्स लाइ तमामु वॾो इंसेंटिव आहे। मेट्रोपॉलिटन में माण्हुनि खां, ख़ासि तौर मिसाल पिंक बस हले औरतुनि लाइ, तव्हां कराचीअ जे वर्किंग वुमेन खां पुछो त सही त हुननि जे लाइ इहो कहिड़ो वॾो शिफ्ट आहे। सो इन जे करे हुननि कराचीअ में सिंपैथी बि हुनखे मिली आहे। हाणे उहा केतिरो वोट में टर्न थिए थी या त पोइ जी ॻाल्हि आहे, पर हुन ॾाढो स्मार्टली कराची जी जेका उर्दू स्पीकिंग लीडरशिप आहे उनखे फ्रंट ते रखियो आहे, जीअं कराचीअ में को हुन सां लिसानी कार्ड बि न खेॾी सघे। इन जे करे कराचीअ में ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी मेजॉरिटी खणे या न खणे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी वॾी हद ताईं MQM खे, नवाज़ लीग खे, PTI खे परेशान कंदी, ऐं शायदि पहिरें जी भेट में थोरो वधीक सीटूं बि खणी वञे। ठीक है, नसीम अहमद साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, अवां कमेंट सर, कराची में जो सियासत जो चेस बोर्ड बदिलजे पियो, MQM जी शमूलियत पीपल्स पार्टी में, इन ते कराची जी सूरत हाल बिल्कुलु नसीर बिल्कुलु ॾाढी सुठी एनालिसिस कई आहे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी सिंध ॿाराड़ियुनि में कम खां वधीक फोकस कराची खे कयो आहे, ऐं जेके बि ॿाराड़ियुनि में मिसाल तौरु NICVD ऐं ॿिया जेके इनिशिएटिव्स आहिनि उहे पहिरीं कराची खां शुरू थिया आहिनि। कराची जो जेको ट्रांसपोर्ट सिस्टम आहे, कराची जो जेको रोड इंफ्रास्ट्रक्चर आहे, एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर आहे, उहो पीपल्स पार्टी जे ॿिन्ही दौरनि में काफ़ी बहितर थींदो रहियो आहे। ऐं जेको कार्ड MQM खेॾंदी रही आहे, उहो कार्ड हाणे इनवैलिड थी वियो आहे। जेको सिक्योरिटी जो हुयो त बाबा तव्हांखे ख़तरो आहे तव्हांखे, उहो हाणे पंहिंजी वुकत विञाए चुको आहे, छो त जेके ग्राउंड रियल्टीज़ आहिनि उहे तमामु ॿियूं आहिनि। हाणे साॻे कार्ड ते वरी जमा इस्लामी अचे थी पई, त कराची जो वोटर पढ़ियल लिखियल आहे, सवाइ उन्हनि जे जेके बिल्कुलु ई का शइ मञण लाइ तयारु कोन्हनि, त
त मां सम्झां थो उनजो तमामु वॾो इम्पैक्ट आहे जेको कराची में बावजूदि इन जे त लेवल प्लेइंग फील्ड न बि हुजे त मां सम्झां थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ियूं इलेक्शनूं न थियनि ऐं इलेक्शन में दस्तंदाज़ी न थिए तॾहिं बि पीपल्स पार्टी कराची में सभिनी खे वॾा सरप्राइज़ ॾियण जी पोज़ीशन में अची वई आहे। ऐं मां सम्झां थो त इहा सूरत हाल जेका आहे सा सॼे जेको इलेक्टोरल प्रोसेस आहे उन ते असरदार थी सघे थो। ऐं जेका ही उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके लीडरशिप आहे MKM जी पुराणी उनजो सिलसिलो हलियो आहे, इहो सिलसिलो बि जेकॾहिं के सिग्निफिकेंट कुझु इलेक्टेबल अची वञनि था त पोइ गेम इंटायरली डिफरेंट सेक्टर में हली वेंदी, इंटायरली डिफरेंट सिनारियो थी वेंदो। उन करे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी तमामु बहितर पोज़ीशन में आहे खेॾण जी में। पीपल्स पार्टी पंहिंजे इलेक्शन जी जेका कैंपेन आहे, पंहिंजी मैपिंग आहे, मैपिंग एक्सरसाइज ते वधीक ध्यानु ॾिए ऐं पंहिंजो जेको वोटर जेको नैरेटिव आहे जेके मुख़्तलिफ़ वोटरनि खे खणी वञे उन ते ध्यानु ॾियणु शुरू करे त मां सम्झां पीपल्स पार्टी तमामु सुठी पोज़ीशन में आहे। बावजूदि इन जे त उनखे जेके लेवल प्लेइंग फील्ड न मिले तॾहिं बि पीपल्स पार्टी तमामु घणो इलेक्शन में रिकवरी करण जी हिन पोज़ीशन में आहे। जी ठीक सर, डॉक्टर रफ़ीक मचानी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां जो छा ख्याल आहे कराची में जेकॾहिं MKM जा अॻवान PP में शामिल थियनि पिया ऐं पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं कराची में कामयाबी माणण खां पोइ मर्कज़ ताईं को बहितर गेम प्लान या सरप्राइज़ आणण में कामयाब थी वेंदी, थी सघे थी? ऐं ॻाल्हि इहा त MKM त शामिल कोन थी थिए न। MKM जा कुझु अॻवान सर जिन खे MKM थी चए त असांजे घर मां गंद निकितो। जी ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि आउं सम्झां थो त मूंखे हिकिड़ो डपु आहे। उहो डपु हीअ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जॾहिं ॿ हथ थींदा आहिनि न त अवल उनखे मथे ते चाढ़ींदा आहिनि, मथे ते चाढ़े पोइ पेर कढंदा अथसि, पोइ वरी चवंदा हाणे हे छा थी वियो, हे वरी अॻे मर्कज़ में ईअं कयूं। 6 महीना अवल सॼो पाकिस्तान पियो चए हिननि खां सवाइ को अचिणो ई कोन्हे। पोइ 6 महीननि खां पोइ सूरत हाल हाणे तव्हांखे उहा साॻी छो नथी मिले जेका मुतहदा क़ौमी मूवमेंट या उनजो मुस्तफ़ा कमाल वारो सरज़मीन पाकिस्तान पार्टी ही उन सरज़मीन पाकिस्तान पार्टी खे त इलेक्शन खां अवल सभु कुझु मिलण जो सॼो हिसाब हो। 3 ॾींहं अवल ॻाल्हि ई तब्दील थी वई। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजो होमवर्क पंहिंजे नमूने सां करणु खपे। कराची में के बि इलेक्टेबल्स कोन्हनि। कराची में जेकॾहिं असरु आहे त हिकिड़ो शजर ममनुआ जो आहे ऐं ॿियो जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ज़ाती आहे। इन करे शजर ममनुआ तव्हां उनखे हथ लाए नथा सघो ऐं ज़ाती जेको असरु आहे उहो तव्हांजे उन में असर में कोन्हे। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजी एनर्जी वेस्ट न कयो। हीअ मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त KMC रिलेटेड 2-3 सीटूं 2-3 माण्हू 2-3 साबिक़ MP उहे जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जो हिसो थींदा KMC रिलेटेड ऐं उन खां पोइ अलाह अलाह ख़ैर सलाह। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त कंहिं बि माना में इहो न चवणु खपे त कराची जो जेको अवाम आहे उहो बाक़ी सूबे जे अवाम खां सुजाॻ आहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मूंखे चवणु ॾियो त वोटर जहिड़ो सखर जो आहे तहिड़ो कराची जो आहे, वोटर जहिड़ो हैदराबाद जो आहे सो कराची जो आहे, वोटर जहिड़ो लाड़काणे जो आहे सो कराची जो आहे। अयूब साहब इहो बि चई ॾियो, जीअं नसीर साहब चयो त 90 जो ॾहाको त आहे कोन, सो शजरे ममनू खे थोरो वाज़े कयो त उनजो वजूद अञा आहे। वाकई घणा माण्हू शजरे ममनू खे वरी तुर्कीअ जो ड्रामो न सम्झनि सर। न सर, वण जेकॾहिं हूंदो त उहो छांव थोरी त ॾींदो न, भले पन सड़ी विया हुजे, का थोरी छांव त ॾींदो न। वण त अञा आहे न। तव्हां शजरे अयूब साहब 90s जे दौर जो माण्हू आहे, इन करे उन मां अञा निकिरण तयारु न आहे। इहा ॻाल्हि बि थी सघे थी त मुंहिंजी डिस्क उते फ्रीज़ थी वई हुजे। इहो बि थी सघे थो त मां हिते वेठो आहियां, मूं हिकिड़े हंधि ॾिठो आहे त हिननि में हाल अहवाल मामनि में सफ़ा कोन्हे, कुझु बि न रहिया आहिनि हाणे। ऐं जेके कुझु बि न रहिया आहिनि इन्हनि खे असां पहाड़ करे था पेश कयूं, इहो बि त न कयो न। जेके कुझु बि न आहिनि, कुझु करे बि न सघिया, खटी बि न सघिया, भला हलो अरड़नि जूं चूंडूं काथे आहिनि उहे, छो न खटियऊं? कुझु हुआ, हाणे त अञा डीजनरेट थिया हूंदा, हाणे त अञा हुकूमतुनि खां ॿाहिरि रही कमज़ोर थिया हूंदा। इन करे इन डूबते हुए को तिनके का सहारा बहुत ॿुधो। ऐं शाह लतीफ़ चयो त ॿुॾंदे ॿूढ़नि खे
के हथ क हथ विझनि। सो ॿुड़नि में हथ भले पिया विझो पर वेंदव सभु गॾु। ठीक है डॉक्टर यूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। प्रोग्राम जो वक्त पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम में वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। रफ़ीक चांडो साहब अवांजी वॾी महिरबानी, नसीब मेमण साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नाज़रीन ॻाल्हि ॿोल अवांजे साम्हूं पैनलिस्ट जी राय शामिल कईसूं। प्रोग्राम जो वक्त पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।